पीरसंजो पांडी बिरादरी जे बासरन ऐं दादलो पुलिस जे एसएचओ ख़िलाफ़ रोहिड़ी में एहतजाजी मुज़ाहिरो। गुर शहबाज बुल्लो पनू आकिल जे रवासी पीरसन ग़ुलाम मुस्तफ़ा बुल्लो एहतजाज कंदे इल्ज़ाम मणींदे ॿुधायो त सदसी बिरादरी जा माण्हू बादशाह बुल्लो, शाहीनो बुल्लो, बानो ऐं ॿिया नामालूम हथियारबंद घर अंदरि दाख़िल थी हिन जे भाइटनि वसीमा बुल्लो ऐं आसिया बुल्लो खे मुबैना तौरु अगवा करे विया आहिनि। जिन न्याणियुनि जो पीउ कमालुद्दीन बुल्लो जंगियुनि खां माज़ूर आहे, अहिड़ी दाद दादलो पुलिस खे ॾियण बावजूदि पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। दादलो एसएचओ ॾोहारियुनि सां बणियल ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण बदिरां असां मिसकीननि मथां कूड़ियूं FIR दाख़िल करे हिरासत करे रहियो आहे। पीरसन जो वधीक चवणु हो त पुलिस वासिफ बुल्लो खे गिरफ़्तार करे हिननि मिसकीननि खां लख रुपया रिश्वत वरिती आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। पीरसन पारां सखर जे सेशन कोर्ट में अहिड़ी दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई आहे। पीरसन ग़ुलाम मुस्तफ़ा बुल्लो DIG ऐं SSP सखर खां घुर कई आहे त मामले जो नोटिस वठी हक़ जी इंक्वायरी कराए मुबैना अगवा थी वियल न्याणियुनि खे बाज़ियाब करायो वञे ऐं दादलो पुलिस जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची